करमपुर कच्चे में धाड़ियुनि वटि क़ैद थियल शहदादपुर जो नौजवान अब्दुल रज़ाक सोलंकी मथां तशद्दुद वारी वीडियो वायरल थी वई। वायरल थियल वीडियो में मुख़वी नौजवान ते धाड़ियुनि पारां कयल तशद्दुद ॾिसी सघिजे थो। ज़ंजीरुनि में जकड़ियल मुख़वी नौजवान मथां धाड़ियल तशद्दुद कंदे नज़र अचनि था। जॾहिं त नौजवान DIG लाड़काणो समेत वाटसन ऐं ॿियनि वस वारनि खे बाज़ियाबी लाइ मिंथू करे रहियो आहे। वीडियो में नौजवान चई रहियो आहे त धाड़ियल 30 लख भुंग घुरनि था ऐं रोज़ानो तशद्दुद कयो वञे थो। वॾी तकलीफ़ में आहियां, अल्लाह जे वास्ते मूंखे आज़ादु करायो। वाज़िह रहे त अब्दुल रज़ाक सोलंकी खे धाड़ियलनि औरताणी आवाज़ ते हरखाए अगवा कयो हो, जॾहिं त धाड़ियलनि मुख़वीअ जे बाज़ियाबी लाइ वाटसन खां 30 लख भुंग तलब कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।